नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ CNG में मोहम्मद उस चानीअ जी दावत ते हुरनि जे रूहानी पेशवा पीर सईद सब्तुल्ला शाह राशदी पीर साईं पागारो जंहिं पंहिंजे लखें अक़ीदतमंद ऐं मुरीदनि खे पंहिंजो दीदार करायो। इन मौक़े ते हुरनि जे रूहानी पेशवा पीर सईद सब्तुल्ला शाह राशदी पीर साईं पागारे जो चवणु हो त सभिनी जी रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला हुज़ूर पाक जे सदक़े में तव्हांखे हर आफ़त, हर आज़माई, हर तकलीफ़, हर मुसीबत मां पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। खुदा ताला तव्हांजी औलाद के नेक ऐं साले करे उन जे लाइ तव्हां हमेशा दुआ कयो जो खुदा ताला तव्हांखे एतिरी तौफ़ीक़ अता फरमाए जो तव्हां पंहिंजे नंढनि जी तरबियत जो ख़्यालु करे सघो ऐं उन्हनि खे अॻिते वधाए सघो। हमेशा पंहिंजी पाड़ेसरी जी हमेशा इज़त कयो छो जे हमेशा पाड़ो कम ईंदो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो दुरूद सलाह इन जो विर्त कयो। खुदा ताला इन दुनिया में ऐं आख़िरत में तव्हांखे हिन जो अजर ॾींदो। तव्हां ज़िक्र कयो दुरूद सलाह, उन सां तव्हां पाण महसूसु कंदव जो तव्हांजे दिलि जो भार केतिरो घटि थो थिए। तव्हां हमेशा पंहिंजी न्यायनि जो ज़रूरत खां वधीक ख़्यालु कयो। इन घर में मां ॾिसंदो आहियो आहियां जो ज़मीदारी घटि आहे, लेकिन खुदा ताला तव्हांखे तमामु बहितरीन ऐं चङो इहो इलाइक़ो ॾिनो आहे। इन में जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजो माल वधायो, इन में बरकत बि आहे ऐं इन में अॻिते तव्हांखे इनकम बि आहे। पाकिस्तान जे लाइ, दरगाह जे लाइ ऐं पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हर दुआ, हर नमाज़ में यादि कंदा कयो, दुआ कंदा कयो जो खुदा ताला दरगाह के, जमायत के, पाकिस्तान के, पाकिस्तान जी फ़ौज के पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे ऐं असांजी फ़ौज खे एतिरी तौफ़ीक़ अता फरमाए जो दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई सघनि ऐं इन में कामयाबी उन्हनि खे अता फरमाए। खुदा ताला दुरूद, ज़िक्र, सलाह इन ते ज़ोर ॾींदव तव्हां पाण महसूसु कंदव जो तव्हांजी तकलीफ़ूं, दिलि जो वज़न, दिलि जो भार केतिरो थो घटि थिए। हमेशा दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, फ़ौज जे लाइ हमेशा दुआ ऐं पंहिंजी न्यायनि जो महिरबानी करे ख़्यालु कजो। तव्हां इहो ॾिठो हूंदो, मां जॾहिं बि जमायत में वञा थो मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी छोकिरी मूंसां गॾु हूंदी आहे। तव्हां बि पंहिंजी औलाद जो ख़्यालु कयो। महिरबानी, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।